कराची खां पोइ सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि में बि इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण लाइ सिंध हुकूमत कोशिशूं तेज़ करे छॾियूं। एशियाई तरक्याती बैंक जे आला सतही वफ़द जी सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां कराची में मुलाक़ात। सूबे जी तेज़ी सां तरक्की पज़ीर ट्रांसपोर्ट सेक्टर में इम्कानी सीड़पकारी ते ख़्यालनि जी ॾे वठि। वफ़द पारां सिंध जे पब्लिक ट्रांसपोर्ट जे निज़ाम में बहितरी लाइ सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मुस्तक़बिल में इलेक्ट्रिक गाॾियुनि जो आहे। सिंध हुकूमत इलेक्ट्रिक व्हीकल सेक्टर में गैर मामूली अगभराई चाहे थी। एशियाई तरक्याती बैंक तरफ़ां सिंध जे ट्रांसपोर्ट सेक्टर में दिलचस्पी सुठो साउणो आहे। असांजी हुकूमत पब्लिक ट्रांसपोर्ट में इनक़लाबी तब्दीली लाइ पुरअज़म आहे। पाइदार ट्रांसपोर्ट असांजी तरजीहनि में सरफ़हरिस्त आहे। कराची खां पोइ ॿियनि वॾनि शहरनि में बि इलेक्ट्रिक बस सर्विस जो दायरो वधाइण जो इरादो रखूं था। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी गुजरात में ताज़ी तकरीर खे नफ़रत अंगेज़ पुरतशद्दुद ऐं आलमी उसूलनि जी भञकिड़ी करार ॾींदे आलमी बिरादरी खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि एटमी ताक़त रखंदड़ भारत जे वज़ीर आज़म तरफ़ां हिकु इंतिहाई गैर ज़िम्मेवाराणो बयान ॾिनो वियो आहे। पाकिस्तान पंहिंजी सालमियत ख़ुदि मुख़्तियारी लाइ कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो कंदो। गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे आर्टिकल 51 तहत दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई से मुलाक़ात। वज़ीर आज़म भारतीय जारियत बाबति आगाही ॾिनी। ईरान जे हिमायत ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरानी सुप्रीम लीडर जा थोरा मञिया। मुलाक़ात में पाक ईरान लाॻापनि खे नयुनि बुलंदियुनि ते पहुचाइण जे अज़म जो इज़हार। पधिराई मूजिबि आयतुल्लाह ख़ामनाई ख़िते में अमन लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कोशिशुनि जी वाखाण कई। ईरानी सुप्रीम लीडर पाकिस्तान जी तरक्की ऐं अवामी बहितरीअ लाइ ख़ासि दुआ घुरी। उन दौरान नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीब वज़ीर आज़म सां गॾु हुआ। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई फ़लस्तीन मसइले ते पाकिस्तान जे मौक़िफ़ जी वाखाण कंदे चयो आहे त ईरान ऐं पाकिस्तान खे गॾिजी इसराइली हुकूमत खे ग़ज़ा में ॾोहनि खां रोकणु घुरिजे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कुझु मुसलमान मुल्क इसराइली हुकूमत जो साथ ॾेई रहिया आहिनि। गॾियल सहकार ज़रिए ईरान ऐं पाकिस्तान मुस्लिम दुनिया में अहम ऐं असराइतो किरदार अदा करे सघनि था। आयतुल्लाह ख़ामनाई पाक भारत तकरार में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो ऐं उमीद ज़ाहिर कई त ॿिन्ही मुल्कनि विच में तकरार जो हल कढियो वेंदो। ईरानी सदर सां मुलाक़ात दौरान वापार ऐं सीड़पकारी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़ा लाॻापा ऐं ताउन वधाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। पाकिस्तान ऐं ईरान जा तारीख़ी, मज़हबी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। पाक भारत छिकताण शुरू थी त ईरानी सदर फ़ोन करे ॻणती जो इज़हार कयो। पाकिस्तानी अवाम लाइ जज़्बनि ऐं अहसासनि ते डॉक्टर मसूद पेशेकियान जा थोराइता आहियूं। ईरान खे ॿियो घर सम्झूं था। दौरे दौरान दिली सुकून महसूस कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ईरानी सदर मसूद पेशेकियान सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस। ईरानी सदर मसूद पेशेकियान चवे थो वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ईरान पहुंचण ते भलीकार चऊं था। ॿिन्ही मुल्कनि विच में सियासत, मईशत ऐं आलमी लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। पाकिस्तान बिरादर मुल्क आहे। ॿिन्ही मुल्कनि जा ॾहाकनि ते ॿधल सक़ाफ़ती ऐं तारीख़ी लाॻापा आहिनि। OIC जे प्लेटफॉर्म ते ॿिन्ही मुल्कनि जो मौक़िफ़ साॻियो आहे। अदालती डिजिटल तब्दीली लाइ क़ौमी फ्रेमवर्क अंटर आहे। अदालती निज़ाम में टेक्नोलॉजी जो इंज़माम वक़्त जी अहम ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याया अफरीदी जी कानून ऐं इंसाफ़ कमीशन जे एहतमाम हेठि अदालती निज़ाम में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ते संपोज़ियम खे ख़िताब चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट में फाइलिंग, वीडियो लिंक, डेटा एनालिटिक्स लागू करे रहिया आहियूं। अवामी एतमाद ऐं इंसाफ़ जी बहितरी लाइ टेक्नोलॉजी जो इस्तेमालु लाज़मी आहे। ज़िलहज जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद इस्लामाबाद में थींदड़ इजलास जी सदारत कंदो। ज़ोनल कमेटियुनि जो इजलास पंहिंजे पंहिंजे हंधनि ते साॻे ई वक़्तु थींदा। स्पार्को मूजिबि अॼु चंड नज़र अचण जा इम्कान न हुअण जे बराबरि आहिनि। पहिरीं ज़ुलहज 29 मई ते थियण जो इम्कान आहे। उन हिसाब सां सॼे मुल्क में ईद उल अज़हा 7 जून ते थियण जो इम्कान आहे। ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु खां 31 मई ताईं आंधारी ऐं गजगोड़ सां बरसातुनि जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में लाहौर, रावलपिंडी, मरी, अटक, गुजरांवाला ऐं सियालकोट में बरसाति पइजी सघे थी। आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद में बि ककर वसंदा।